सेहत भी सफ़र जड़ी नहीं काफ़ी ॾींहंनि खां ॿ टे हफ़्ता अॻु मुंहिंजो वॾो पुटु फर्ज़ंद जेको अलाह खे प्यारो थियो ऐं जंहिंजे करे अस्पतालनि जा चक्कर वरी तॾो कई बुज़ुर्ग आलिम और अवां जे जलसे जी अहमियत ऐं अवां जी मुहब्बत खे साम्हूं रखंदे मां हाज़िरी लगाई आहे। अवां दोस्त कदम कदम अॻिते सुरी अचो। बस हिकिड़ो दफ़ो मां चयो आहे, हिकिड़ो दफ़ो अवां जो वक़्त भी क़ीमती आहे, असांजो वक़्त भी। ऐं कंहिं भी इंसान के मौलाना भरवसो न आहे त असांजो ही जलसो ज़िंदगीअ जो आख़िरी जलसो चओ साईं। इन जे करे जेका झट घड़ी जलसनि में अचो, रोडनि ते न घुमो, वक़्त न विञायो, सजायो वक़्त कंदो अल्लाह वटि क़बूलियत जो दर्जो मिलंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि श्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजन मुनीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा
वयनहा अनिल फहशाइ वल मुनकर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवां जे तरफ़ों दुरूद जो आवाज़ न आया, बुलंद आवाज़ सां मुहब्बत ऐं प्यार सां अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात, अज 26 ज़िक़अद 1447 हिजरी अवां जे ॻोठ अली मोहम्मद गडाणी खानपुर महर जे इलाके में पैगाम कुरान कॉन्फ्रेंस में शिरकत थी आहे। मूंखे हुकुम कयो पंहिंजे प्यारे मोहसिन मुरब्बी आलिम बाअमल हज़रत मौलाना साईं मोहम्मद शरीफ साहब गडाणी जन दोस्तन ही जलसो रखियो आहे ऐं जन ताउन कयो आहे। अल्लाह अवां जे रिज़्क़ में, माल में, ईमान में, अमल में, सेहत में बरकत करे। यकीनन गर्मी आहे, पर अञा हिननि गर्मियुनि खां वधीक गर्मियूं अवां असांखे ॾिसणियूं आहिनि। जेकर हिन थोरी गर्मीअ जे करे उहा वॾी गर्मी अल्लाह रहमत में तब्दील करे त सभु चओ सौदो सस्तो आहे। ॻाल्हाइण जो रोज़ो त नथो वञे। ऐं मुंहिंजो वाइज़ जो वक़्तु तेसी ताईं आहे जेसिताईं साईं वारा पर्ची ॾियनि। पाणी मुंहिंजे अॻियां रखिजो, कुछ पीअंदुमि, कुछ मुंहं खे छंडो हणंदुमि। अवां ॾिसंदा हूंदव जलसा, तकरीरूं, तबलीगी इज्तिमा, जोड़, उमरा, हज, अल्हम्दुलिल्लाह अॻे खां घणा आहिनि। तस्बीहूं बि वॾियूं आहिनि। अवां सभिनी जूं तस्बीहूं हिकिड़े पासे, मुंहिंजे ड्राइवर जी तस्बीह हिकिड़े पासे, तोर में बि, माप में बि, मणियनि जे अदद में बि ॾिनी अथसि साईं उबैदुल्लाह हाले जी हवाले। कई माण्हू मिलंदा आहिनि, साईं मां साल जे चिले ते हुयुमि, मां 4 महीना हुयुमि, साईं मां हाणे उमिरि खां मोटियो आहियां, साईं कल गडाणनि में जलसो, वरी सुभाणे हुते घोटकीअ में आहे, ॿिए ॾींहं ते पिताफिन में आहे, गबोलन में आहे। असीं रब जा लख शुक्र कयूं जो अल्लाह क़ुरान सां, तबलीग सां, जलसन सां, उम्रे सां मुहब्बत ॾिनी आहे। इहे सभु अल्लाह जा थोरा आहिनि। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। पर जंहिं शइ जी कमी आहे वो आगे नहीं, मां जो न ते ॻाल्हाईंदुसि। अवी सुभान अल्लाह चओ या न चओ, नारो हणायो न हणायो,
चुप में सरफ मुझूं बगालियूं ॿुधो ऐं दिल जे अंदर जगह जो उथण खां पोइ पोतड़ा छंडियूं न वञो त मुलनि हणी हंधु कयो। जंहिं शइ जी कमी आहे मौलाना उन ते मां अर्ज़ु रखंदुमि। न हुयूं पकियूं भितियूं, न हुया पक्का कोट, न हुयूं पकियूं जगहूं, न हुयूं पकियूं मस्जिदूं। ॾह बकरियूं हुते ॿधियूं पियूं आहिनि, 5 रेढा हुते ॿधियूं पियूं आहिनि, मटका पाणीअ जा भरिया पिया आहिनि, रस्तनि ते नलका लॻिया पिया आहिनि। हिक पीउ जा 7 पुट 7 ई गॾु, हिक कुनी पई चढ़े, हिकु बोड़ पियो चढ़े, हिक मानी पई पचे। न्याणियूं हुन जूं हुन भाउ जे पुट खे, हुन जूं हुन जे पुटनि खे। ईअं पियो माहौल नज़र अचे जो सम्झ में न पियो अचे त छा ज़मानो हो। अॼु जॾहिं लियो था पियूं त उन शइ जी कमी आहे। पोड़ा पोड़ा बि वेठा आहे मुझे वाइस में वॾी उमिरि वारा, ऐं ग़लति हुजां त उथी करे मूंखे लुकमूं ॾियो। हाणे 3 ॾींहं मां हिकिड़ी मस्जिद में वयुमि जंहिंमें 2 बैटरियूं रखियूं। 2 बैटरियुनि खे लोह जो पिंजरो हो ऐं पिंजरनि खे किले किले जो तालो लॻल हो ऐं उन पिंजरनि खे वरी ज़ंजीर ॿधल आहे, वरी ज़ंजीर मस्जिद जे दरीअ सां ॿधल आहे, वरी उन्हनि खे तालो लॻल हो। मस्जिद में मार्बल ई मेहराब ॾिसण जहिड़ो हो, नीला परे खां ॾिसजनि पियूं। अॼु वारी हालात आहे त मस्जिद अल्लाह जे घर में बैटरी, मस्जिद अल्लाह जे घर में कालीन, फरासी, वज़ू खाने जी टौंटी, इहा भी महफूज़ कोन्हे। मींहुं उहे बकरियुनि खे त छॾियो, बकरी खट जे पाए सां ॿधी निंड कर त बि सुबुह जो फोंगणियूं ॾिसंदे बकरी न हूंदी। खट जे पाए सां ॿध न, दिलो ऐं मटु रस्ते ते भरे रखो, ढकणीअ सूधो न हूंदो, नलको हणाए नट बुल्ट बि न हूंदसि। फर्ज़ पढ़ी निकिर त तुंहिंजी ईद वारी नई चौपल कान्हे। जनाज़े में वञी मैयत जो मुंहुं ॾिस, पोइ हथ हण त न मोबाइल न शनाती कार्ड न पटू 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 आए मैयत में लाश में बीठो आहे। आयो इन नियत सां त माण्हुनि जा खीसा कटणा आहिनि। अज़ीज़ो मुसलमानो, कलमे पढ़ण वारो, छा ज़िंदगी आ, छा हयाती आ। भली तूं कंहिंजो लख रुपयो चोरायो, कंहिंजो माल चोराई, कंहिंजे खीसे मां सभु कुझु कढी वहीं, सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त घणा ॾींहं हराम जो माल खाईंदे, भला जे खाए बि त जीअरो घणा ॾींहं रहंदे। कोई उथी करे गारंटी ॾे, सिर्फ़ु अॼु ॿेपरीअ ताईं जी त मां ॿेपरीअ ते हूंदुमि। कोई गारंटी ॾे त मां ज़ियारत कयूं वञा ऐं पोइ ते वञी ॻोठ ॿुधायां। आहे को मौलाना, आहे को? अॼु असांजे काफ़र खिलनि पिया। मौलाना, असांजे कंदरनि में वॾो तादाद वाणियुनि जो आहे। कॾहिं चयूं असांजे मंदर मां चोरी न थी आहे, कॾहिं असांजे मंदर मां का शइ गुम न थी आहे। लख वाणिया गॾु थियनि, उन्हनि जूं मोबाइलियूं मेलनि में उन्हनि जा पंहिंजा मेला थींदा आहिनि, का शइ उनजी गुम न थींदी आहे। जेका शइ निकिरी बि वेंदी अथनि ऐं पुलिस तहक़ीक़ कंदी आहे त उहा मुस्लमान वटां निकिरंदी आहे। एॾो तव्हां असां पंहिंजे पाण खे शर्मायो आहे जो कंधु खणण जहिड़ी उम्मत न रही आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
अज मुझी तकरीर हिन वात ज़ुबान मो ना है अज मुझी तकरीर अंदरों दिल मो हाँ फाड़े करे अवां गर्द करणा मां काफ़ी ॾींहंनि खां पोइ कंहिं पहिरें जलसे में मां तकरीर कई आहे ॿुधायो मां यको मजबूरनि जे करे घटि निकिरणु थियो आहे त अॼु ॿ टे ॻाल्हियूं मां ॿुधो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ दी कुरान पाक में अल्लाह से फरमायो वकाय्यिम मिन दाब्बतिल्लाह तहमिलु रिज़्क़हा भुख जा चक हण वारा लम ठप ते जिंदगी गुजारण वारो चोरी चकारी पराई कंहिंजे चीड़ के ईज़ा वॾण वारो अल्लाह तो फरमाए अमर जे पेट को वठी तव्हांखे मां रब रिज़्क़ ॾिनो मां रब तव्हांखे अमर जे छातीअ में ॿ खीर जा चश्मा ॾिना मां रब तव्हांखे पाले नंढे खां वॾो कयो छा अॼु उहो मां रब कोन्या साईं मोहम्मद शरीफ तव्हां ख़ुदि ख़तीब हुए साईं वारा नौजवान बच्चन जहिड़ा जन वाइज़ कयो मूंखे वाइज़ कंदे हया थो अचे अॼु असां जूं नियाणियूं ऐं छोकिरियूं कोर्टनि में बीठियूं आहिनि कंहिं काफ़र जी नियाणी न आई आहे असां जूं छोकिरियूं बीठियूं आहिनि अधी वही हली जंहिंजे वही पोयनि उन जा ॻोठ घर साड़े तबाह करे बाहियूं ॾेई छॾियूं अॼु जेका इहा बाहि भरे पई असांजे उम्मत हिन सुहिणी भलारी उम्मत में आख़िर इहा नज़र काथऊं लॻी आख़िर इहा बाहि छो भरी आहे जलसा बि तबलीगा बि उमरा बि तस्बीहूं बि ऐं साईं मोहम्मद शरीफ माफ़ कजो इन मुंहिंजे वाइद जे करे केतिरनि ॻोठनि में मुंहिंजी हाज़िरी जलसनि में घटिजी वई आहे सिधी ॻाल्हि ॿुधायो अगरि बि दोस्तनि चयो असां मीटिंग कई तव्हांजो नालो आयो उन ते इख़्तिलाफ़ थी पियो तो पंहिंजी हालात अहिड़ी आहे जंहिंमें वाइज़ इहो न घुरिजे वाइज़ ॿियो घुरिजे तव्हांखे शाबस आहे जो मूंखे तव्हीं घुरायो आहे मां हिन जे लाइक़ु कोन आहियां पर मां मजबूर आहियां कोई 5 लख ॾियण वारो जमायती हुजे त मौल साहब खे मां 6 महीननि जे मदरसे जो ख़र्चु ॾींदुमि पर मां वाइज़ में अल्लाह जो ख़ौफ़ रखी अर्ज़ु कयां त जेॾी रब क़ुरान जे करे इज़त ॾिनी आहे पादर बि ओतिरा लॻंदा उन पादरनि खां बचण लाइ इहे लख रब तव्हांखे बख़्शे ॾे मां न कणकनि में ईंदो आहियां न सारियुनि में खोड़ फ़ोन कया दोस्तनि आया बि आहिनि हाणे बि दोस्त तव्हांजे इलाइक़े जा मुंहिंजे पुट जे वफ़ात ते दुआ घुरण आया साईं पोइ अहिड़ो मदरसो आहे तव्हां आया ई न आहियो ॾुख थो थिए असां जूं नियाणियूं कोर्टनि में हीअ वॾी हस्ती मुंहिंजे साम्हूं आहे मौलाना ज़बान ई काफ़ी आहे वाइज़ में कहिड़ी ज़रूरत आहे कंहिं ग़लति ॻाल्हि बयानु करण जी पर मां वरी बि ही अर्ज़ु करण जे लाइ मां कंदरा शहर में तक़रीर पे कई साम्हूं 2 टे माला हनवाणियुनि जा कंहिंजा हिकिड़ी अधी ॿिए घर ॾे घिटी टपी सॼो रो मथे ते ईअं हेतिरो बि ज़ाहिर कोन ईअं हिकिड़ी अधी ग़ैर मुस्लिमनि जी ॿिए घर में पई वञे पीउ जो घर हो या भाउ जो हो इहो कमु असांजे औरतुनि जो हो या उन्हनि जो हो ॻाल्हायो छो था हिकिड़े वाणे जे दुकान ते हिकु औरत वाणियुनि जी आई असां बि वियासीं मदरसे जा रुमाल वठण रमज़ान में मदरसे जो उस्ताद बि गॾु हेॾे नज़र कयो मुॾे वक़्त ते भरोसो कोन्हे 2 ॻाल्हियूं ॿुधी छॾियो मौलाना वाणी गज़ खयो जंहिं गज़ सां कपिड़ो मापींदा आहिनि इहो गज़ खणी अॻे में माई साहब कढ वाणियूं पर वाणियूं साके पियो सिर्फ़ु इन ते त तूं दुकान ते छो आई आहे ख़ुदा शायदि
अल्लाह जी ज़ात जायदा असांखे इन रुमाल ॾिनई बसि साके पियो माईअ खे ओ दर ते पुॼाए मोटी आयो चईसि अॼु मोटी वञो अॼु मां होश में न आहियां ऐं असांजूं मायूं ईद जा कपिड़ा शादियुनि जा कपिड़ा सामान रेड़ीअ वारो आयो मशीअ वारो आयो को ॿियो आयो इहे टोलनि जा टोला माइनि जा बाज़ारनि में रोडनि में घिटियुनि में दुकाननि ते धारियुनि मर्दनि जे अॻियां वरी कॉलेजनि में वरी NGOs में वरी यूनिवर्सिटियुनि में ईअं घुमनि पियूं को गाबो गाबी बि ईअं न घुमंदो आहे को ॿकरी छेली बि ईअं न घुमंदी आहे इहे असांजूं मायूं पियूं घुमनि कावड़िजी आओ ॾुख न थिए हाणे खजनि जी मुंद गुज़री असांजे माण्हू खजनि में टुटी पिया हिकिड़नि जा सेठियूं वॾा उहे वणिया हिकिड़नि जा मुस्लमान मंडीअ में पोइ हिकिड़े मूंखे दोस्त कई ॻाल्हि पंहिंजे मुस्लमान त मां फलाणे वारे जो ग्राहक वॾो कर्ज़ो वॾो व्याज हो दुकान ते न वियो घर वियो मां साईं जागो था ॿुधो बि अथां उनजे घर दर खड़काए सेठ निकिरी आयो अरे हिन महिल कीअं आयो आहे चइसि ॿियो ख़ैरु मां तव्हां वटि वॾो सामान खयो आहे टुटी पियो आहे व्याज माफ़ कर त मां मूर सुभाणे ज़मीन विकिणा बचनि जा सोन विकिणा मां हाज़ुर ॾियां तोखे वाणे चयो तोखे व्याज सॼो माफ़ आहे मूर खणी आहे इहा ॻाल्हि ॿ टनि ॿियनि खे ख़बर पई हिकिड़नि जा वरी सेठियूं हुया मुस्लमान उहे वरी उन्हनि ॾे विया त हिनखे वाणे माफ़ कयो आहे असांखे हो माफ़ कंदो वञी पंहिंजे मुंहं सां अर्ज़ु कयूं त हिन जे लाइ आया हूं उन्हनि खे उन्हनि जवाबु ॾिनो त भली भाती विकिणो अॻु में व्याज पोइ मूर इन सोने खे सुञाणो था छा नालो बकरी हलाल सीर न अचेसि मरी वञे ऐं को गबोल को गॾाणी को पिताफी को ॿियो बुरो वञी करे खणी ऐं चमलाए ऐं कोए खाए ऐं तव्हांखे ख़बर पए चओ छा सम्झंदो चङो माण्हू आहे अवा चङो छो न बकरी त हलाल हुई न पोइ सीर ॾिनई पर हाणे मोल जानवर क़ुरान चयो हराम आहे कोई माण्हू न्याणीअ सां भेण सां माउ सां निकाह करे अव्हांखे ख़बर पए तव्हां छा चवंदो चङो आहे छो त न्याणीअ सां निकाह कंहिं हराम कयो कुरान हुर्रिमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम व अखवातुकुम व अम्मातुकुम व खालातुकुम सजी कुरान जी आयत भरी पई आहे होॾे कुरान थो चए इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत व दम वल अमल खिंजीर व मा उहिल बिही लिगैरिल्लाह अली मोहम्मद गडाणीअ जे ॻोठ वारो हिन इलाइक़े जा मुसलमान हो मां क़ुरान रब जो पढ़ियो आहे तेसी ताईं ॻोठ मां न निकिरंदुमि जेसी ताईं क़ुरान तव्हांखे ॾेखारियो न वञा ख़ुदि पढ़ ख़ुदि ॾिस जे क़ुरान में आहे त मञ जंहिं क़ुरान अम्मा न्याणी हराम कई उन क़ुरान चयो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा हराम थी व्याज पोइ तोड़े हज करे उमरा करे चिल्ला ॾे तस्बीहूं पढ़े सॼी मसीत कुल्हे ते खड़े ये व्याज जो रुपयो बि वती ॾिनुई या कंहिंखे वठी ॾिनी ॼणो अंबड़ न्याणी जो निकाह इहो घटि हराम आहे व्याज जो इन्हनि सभिनी खां वधीक हराम आहे सभु ॾाढा चओ क़ुरान सचो आहे ॾुख न थिए दुरूद शरीफ ॾुख तरी थो थिए जो मुसलमान जी इज़त महफ़ूज़ न आहे माल महफ़ूज़ न आहे रब खां घुरो सभु चओ रब ॾिनो बि आहे ॾींदो बि चओ समूरा
केरा सभिनी के खाराइण वारो ॻाल्हायो पीआरण वारो जंहिं रस्ते ते नज़र कयो अव्हांखे सब्जियूं फ्रूट मेवा अनाज नज़र ईंदा ये ढोर बकरियूं नज़र ईंदियूं जनमो अल्लाह खीर पैदा कया कुरान जो फरमाए वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा चोर जेको चोरी तो करे पराई शयूं तो खणे घीसी करे तौबा करे रब वटि अचु रब मां कॾहिं बि न कंदुमि चोरी हलाल करे खाईंदुमि अॼु तौबा कर रब तुंहिंजे रिज़्क़ में बरकत कंदो जेतिरी वधाईंदे ॾोहे गुनाह खे ओतिरी टोट ऐं खोट पवंदी हुतां न पई त हुतां पवंदी खया 5000 हूंदई इहा 10000 जी शइ पर भरींदे 50000 ख़ुदा बेपरवाह बसा चढ़ गाड़ीअ में मोटी पाण अचिजा बाक़ी मां वाइज़ में कंहिं क़ौम ऐं कंहिं माण्हूअ जो नालो न खणंदुमि कई अहिड़ा माण्हू मिलिया जन चयो हराम ते खाईंदे खाईंदे असांखे ज़ाहिर में त वॾो मज़ो आयो पर जॾहिं रब जी पकड़ आई ऐं जॾहिं उल्टी आई त नतीजे में असांजो उहो खाधल हराम त वियो पर जेको अबे अमर जो मूर हो उहो बि वियो अल्लाह छा ना अचे तो साईं जोगी साहब तारक साहब उहे ॿियो वाइद कंदा इंशाअल्लाह तव्हांजो अंदर ठारींदा मुआरे वाइद मंदर न बि ठराई त दुआ त कजाए त रब इन उमिरि में ईअं हलाए जी हलूं था ॾंद विया होड़ा वयूं ॿार कछा थी विया अखियुनि जे अॻियां पुटड़ो हलियो हुयो असां वेठा आहियूं छा बपर बाक़ी आहिनि इन ॿिनि पहरनि खे फ़क़ीर इनखे जल्दी ठाहे वेही रहो त मां तकरीर खे जारी रखां रिज़्क़ जो ज़ामिन केरु कल कलो को ॾियो तव्हां कणिक खाई आहे सारियुनि जे लाइ तयारी करे छॾी अथव ईअं सही बोर हलनि था बिज पोखिजनि था पोइ जे पाणी ईंदो इंशाअल्लाह नहरी पोइ वरी तव्हां रोंबियूं हणंदा ज़मीन साॻी आहे होॾे हिंदाणनि जूं ट्रकियूं थियूं भरिजनि होॾे गिदरनि जूं ट्रकियूं थियूं भरिजनि होॾे भिंडियुनि सां मार्केट भरिजी विया आहिनि होॾे मेवनि जा ढेर लॻा पिया आहिनि हेॾां ज़मीन मां अनाज पिया निकिरनि बकरियूं ऐं ढगियूं खीर पियूं ॾियनि वरी विकिणी आहे त वरी 2-2.5 लख खयूं अचु वरी पुट जा शादियूं कर ज़मीना ठाराए अल्लाह तो फरमाए मां केड़ी जाए ते तोखे विसारियो आ जो तू इन चोरनि ने ज़ोरनि ते लथो आहे फ़क़ीर वेंदे बाबा ए मुंहिंजा मिठा अॻिम त मां इन जो शौक़ीन कोन आहियां पर हाणे तव्हां इहो शौक़ु कयो आहे मूंखे माण्हुनि खे ॾिसणु ॾे अल्लाह तोखे बरकत करे बचनि जहिड़ो आहे हाणे साईं मुवहिदनि जे शादियुनि में इको साउंड खुदा जो कसम नेक माण्हू जमायती माण्हू जलसा कराईंदड़ पर रननि जा मुरीद कंहिंजा माइन जा हो लफ़्ज़ कुझु तिखो मां उहो लफ़्ज़ हेॾे होॾे थो कयां माइन जा मुरीद वॾियूं किल्पा भराए फरमाइश जा गाना हराम खोरनि जा आवाज़ पोइ उन ते साउंड हलंदो पोइ उन ते अधी झुमिर विझंदी पोइ मर्द झुमिर विझंदा पोइ टूट छोरा नचंदा सोड़ा चोला पाए अधनि खे ॾिसी अञा नचंदा जीअं तूतली वॼाए त नांगु लहर वधीक करे तीअं हे छोरनि खे ॾिसी वरी लहर कंदा बुढ़ी न मरंदा हो कलमू नबीअ ते पढ़ियो थी मञे क़ुरान खे ऐं कराए राग साज़ मौसीक़ी ऐं वॼराए गाना मायूं नचराए बुढ़ी न मरंदो आहे सुकी ज़मीन में ख़ुदा जो ख़ौफ़ थी बेहयाई बेशर्माई बेगैरताई मुजीब भी जलसो हाणे करायो वेझो हुयो मां अचां पियो बिना दावत जे पर मां जो डर ॾे साली हाणे अॼु पिया हूं गॾाणनि जे मथे में अलाह कंदो ख़ैर अॻे इहे शयूं न जलसा न वाइज़ घटि आहे पर माण्हू माइन खां झुमिरियूं न हणाईंदा
परे खां घुराईंदा हुआ मायूं ॻाइणियूं। पोइ उन्हनि जो जेको अॻे नालो हो उहो मशहूरु हो। जेके मायूं ॻाइणियूं ईंदियूं उनखे चवंदा कंजरियूं, ऐं जेको छोरो नचंदो उनखे चवंदा कंजर नाचू आयो आहे। हाणे उनखे ढके ऐं रुमाल विझी उन कंजरीअ खे ॻाइणी फनकारा ऐं कंजर खे फनकार आहे उहो साॻियो ई गॾो, पर गॾ ते झुल रखी अथऊं ॾांद जी। हाणे ॾांद झुल सां गॾो ॾांद थींदो आहे, उहा ई कंजरी। पोइ हाजीअ जे घर में आहे, मुला जे घर में आहे, तबलीगीअ जे घर में आहे, वाइज़ीअ जे घर में आहे, अधी असांजी हुजे अमर आहे कंजरियुनि जो खाधो, पर लफ़्ज़ मटियल आहे फनकारा फनकारा। जागो था मानी खाधी अथव। मां बि बग़ैर अदा मोहम्मद शरीफ़ खे चयुमि तव्हांजो कचो पंचर सुवे वारो, बाक़ी स्त्रीअ वारो पंचर वाइज़ करे पोइ था खाऊं। अॻे मां पंहिंजे हाम जी बाहि मारियां ऐं ख़ुदा ॾिसे थो का असांजी दुश्मनी न आहे। भली पुटु परणायो ख़ुशियूं कयो, असां पाण पुटु परणायूं वेठा आहियूं। मस्जिद में निकाह कराया, मुझे ॿिनि पुटनि जो निकाह सैयद अब्दुल क़यूम हालेजी वारे मस्जिद में पढ़ियो। ख़ैरात कईसीं, न पावतियूं न ए बुक न छाजा, बसि आहे संभालू त उहे बि मायूं आहिनि। असां ईअं माइन ते पंहिंजा पटका बोस्कीअ जा लाहे ऐं खणी रखियो अथई ज़ाल जे मथां त हाणे जीअं तूं वणे तीअं नचाए। इहे भोलीअ खे फ़क़ीर नचाईंदो आहे, मां हलाए थो मस्जिद ॾे 3 ॾींहंनि में। डूब मर, पाणी न आहे त ईअं ज़मीन में हण मथो। मुआरो वाइज़ उहे ॿुधनि जन खे दिलि हुजे, दिलि जो कमज़ोर आहे त रोड ठहियो पियो थी। फ़क़ीर घटि अल्लाह साईं मोहम्मद शरीफ़ अंदर थो उभरे न। जॾहिं काफ़र खिलनि असां ते, व्याज में असां पहिरियों नंबर, कूड़ में असां पहिरियों नंबर, चोरीअ में असां पहिरियों नंबर। हाणे हिकिड़ो जनाज़ो असांजे इलाइक़े में पैसे वारे माण्हू जो 30 मोबाइलूं भई घणियूं 30 वाणिया बि हुया 2 टे पाड़े सां जीअं तालुक थींदो आहे। पोइ मूंखे हिकिड़ो मुखी पियो चए, मुंहिंजे पुट जे फौतीअ में आयो, मूंखे चई साईं तव्हां वटि इहा छाजी वारो वारी आहे, हर जनाज़े में 20 मोबाइलूं वयूं, 10 वयूं, 30 वयूं, छा चई तव्हां मुस्लमाननि खे वाइज़ कयो आहे, अॼु वाणिया असां ते खिलनि था। तवज्जो कयो तो मां अर्ज़ु कया कुरान दो फरमाया अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा। असां भी चवंदा आहियूं तव्हां भी साईं गर्मियुनि में जलसो रखियो अथव। ये केड़ी गर्मी आहे जेका क़यामत जी गर्मी, क़यामत जी गर्मी कहिड़ी आहे जेका क़ब्र जी आहे। इहो ई माण्हू जेको कल्ह खानपुर जे बंगुलनि में सुम्हियो पियो, जेको गाॾीअ में हारन हणंदो पियो अचे, उहो मरी वियो, क़ब्र में सुम्हारनि पिया, उहा मिटी पिया विझनि जेका ज़िंदगीअ में न ॾिठी हूंदई। हणो 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 वरी खणी आ सीमेंट जूं बोरियूं, वरी सिरा, वरी टाइल्सूं हणी लो करे 3-4 तबका क़ब्र खे करे सुम्हारेसि। उहो थी जेको कल्ह एसीअ में पियो घुमे। हेॾे पंजाब में हिकिड़ो जनाज़ो हो, पोइ त पंजाब जो अॻियूं वज़ीर आला उहो जनाज़े में आयो। हेॾे नज़र पिजारो अची बीहारे सिफ़ में, तो बाबा सिफ़ वेकिरी कयो, मुझे पिजारे जेतरी जाइ छॾियो, मां ॿाहिरि बि नथो सघां, मां जनाज़ो पिजारे में वेही अंदरि पढ़ंदुमि। एसी हलाई खानपुर महाराज जे इलाके जा अमीरो ग़रीबो पीरो फ़कीरो जन अॼु दीन सां क़ुरान सां शरीयत सां मज़ाक पिया करनि, मां उन्हनि खे हूंदो पुछां छा तव्हीं न मरंदा? तो मरी करे क़ब्र में न वेंदा?
हे सवारियों हे गाड़ियों हे कपड़ा हे लिबास हे निर ते टोपी हे बाल लोडे करे शहर में घूमे पियो जुआ है शर्त तास जा अड्डा पियो लाए शराब खोरी पियो करे जिना हुआ शराबन जा अड्डा खोली करे दुनिया में घूमे पियो सुभाणे मरी कबर में वेंदे अज गरीब के हिक चीच तो दे यो हथ वरी कंहिंजे लाश में मैयत में आयो तो वरी दुआ ॾिठी अथव वॾनि माण्हुनि जी दुआ बख़्शिश जी दुआ दुआ थी वई बाबा छा था ॾिसो अञा मुॾे ॾिसो था इहा दुआ ख़ैर अलाह मरहूम खे जन्नत ॾे अॼु कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके इरादो कनि हथ बि न खणनि जेको मां वाइदो करे चुको आहियां इन वाइद ते अमल जी नियत करण वारा इरादो करनि पुटनि जे शादियुनि ते साज़ गाना राग झुमरियूं इको साउंड ॻाइणा ॻाइणियूं झुमरियूं पक्को मुस्लमान थी करे जी ऐं मुस्लमान थी करे मर 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 साईं हबीबुल्लाह असांजे त हेॾे ॿ टे सूफ़ी आहिनि उन्हनि त मैयत सां गॾु बि चपड़ी अॻितारो खयो अॻियां हिकिड़ी टोली पोयां असांखां परियां आहिनि 2 किलोमीटरनि ते हंबा जा मुरीद आहिनि अॻियां बि पोयां बि 2 टोला फ़क़ीर वियो क़बर ॾे पर ॻाईंदो वॼाईंदो वियो वरी क़बर ते पुरण खां पोइ वरी ॿी चौकी उते लॻी हे क़ुरान अल्लाह जो अवां खे अॻुवाट वार्निंग थो ॾे इहे फ़क़ीरियूं इहे मिकिर इहे 2 नंबरी न हलंदी क़यामत वारे ॾींहुं मामिलो ॿियो या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत साअति साईं तव्हां पोइ आया हूंदो मां 2 मौज़ू छेड़ियूं वेठो आहियां अॻु में क़ौमी असेंबलीअ में किथे हिकिड़े माण्हू लधा पैसा हे त पाण हिते था ॻाल्हायूं न त हीअ चोरी हीअ फलाणी शइ खाई हे क़ौमी असेंबलीअ में जेके मिसकीन वेठा आहिनि ग़रीब ॾुतड़ियल ॿोॾ जा लुड़ियल पैसा हिकिड़े माण्हू लधा कंहिं मेंबर लधा कंहिं मुलाज़िम लधा वञी ॾिनई स्पीकर साहब खे त मां हे 2 टे रुपया अॻिम त उनखे शाबस आहे जे लधा हुनखे ॾिनई इनखे शाबस हाणे हुन कयो ऐलान हीअं हथ में पैसा त कंहिं माण्हूअ जा किरिया आहिनि कंहिंजा आहिनि त पोइ उहो हथ मथे खणे त 12 ॼणनि हथ मथे कयो घणनि काथे खानपुर मर में गॾाणनि में गबोर बाज़ार में काथे असेंबलीअ में ग्रेजुएट पढ़ियल क़ौमनि जा सरदार चौधरी वॾेरा खान जिन हिंद क़ुरान मथे ते खयो हो कसम खण महिल मैं ख़यानत नहीं करूँगा मैं जानतदारी से काम करूँगा ये करूँगा उहो माण्हू घण न त कया हुन चयो न निशानी जो निशानी केर ॾे जॾहिं हुया ई 12 कूड़ा हुया ई कंहिं निशानी छा ॾियनि जंहिं मुल्क जी असेंबलीअ जा मेंबर लथियल पैसनि ते 12 ॼणा हथ खणनि उन मुल्क जे अवाम खे असां कहिड़ियूं बयान